बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी काइंड्स ऑफ एडजेक्टिव में जो है डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव के बारे में पढ़ंदासूं। डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव यानी सिफ़त इशारो एड़ा सिफ़त जेके कंहिं शइ माण्हू ॾांहुं जेको आहे इशारो करण जे लाइ कमु अचनि त उन्हनि खे सिफ़त इशारो चइबो आहे। अचो त असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव पॉइंट आउट व्हिच पर्सन और थिंग इज मीन त सिफ़त इशारो जेको आहे हमेशा कंहिं माण्हू या शइ ॾांहुं जेको आहे इशारो करण जे लाइ जेको आहे कमु ईंदा आहिनि। उन खां बाद में जेको आहे इज़ मिसाल में भी असां जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव लिखियो आहे हिकिड़े कॉलम में ऐं ॿिए में असां जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस लिखियो आहे। छाकाणि जेका डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव्स आहिनि जीअं थी वियो दिस दैट दीज दोज इहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव भी आहिनि त इहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन भी आहिनि। ये डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव छो आहिनि ऐं ये डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस छो आहिनि असां जेको आहे अॼु जे लेक्चर में जेको आहे इन फ़र्क़ जे बारे में यानी डिफरेंस जे बारे में पढ़ंदासूं। जहिड़े तरीक़े सां असां इन खां अॻु में जेको असांजो इंट्रागेटिव एडजेक्टिव वारो जेको आहे पार्ट हुयो या जेको असांजो लेक्चर हुयो उन में असां पढ़ियोसीं जेका इंट्रागेटिव एडजेक्टिव्स आहिनि उहे दरअसल असांजा इंट्रागेटिव प्रोनाउंस भी आहिनि। जेकॾहिं उहे इंट्रागेटिव प्रोनाउन आहिनि त छो आहिनि ऐं जेकॾहिं इंट्रागेटिव एडजेक्टिव आहिनि त छो आहिनि असां इन खां पहिरियों जेको असांजो लेक्चर आहे उन में इहा शइ जेको आहे असां पढ़ी आहियूं। त अॼु जे लेक्चर में असीं इहो पढ़ंदासूं त जेकॾहिं डिमॉन्स्ट्रेटिव जेका एडजेक्टिव्स आहिनि उहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस छो आहिनि ऐं उहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस कॾहिं थींदा आहिनि ऐं जेका डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहिनि जेकॾहिं उहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहिनि त छाजे करे आहिनि। अचो त असां पंहिंजे लेक्चर में इन जे बारे में पढ़ूं। हाणे जेके असां ॾिसूं था त दिस दीज दैट दोज जेका असां हिते डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव में इस्तेमालु कया आहिनि हे असांजो दिस आहे हे असांजो दीज आहे हे असांजो दैट आहे ऐं हे असांजो दोज आहे। दिस जेको आहे का सिंगुलर शइ हुजे जेकॾहिं असांजी पोच में असां उनजे लाइ दिस इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेकॾहिं हिक खां वधीक आहिनि त असां उनजे लाइ दीज इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं दैट जेको आहे कुछ जेको असांजी पोच का शइ जेकॾहिं परे आहे कुझु मुफ़ासिल आहे त उनजे लाइ असां सिंगल में सिंगुलर आहे त उनजे लाइ दैट इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेकॾहिं जमा में आहे त असां उनजे लाइ दोज इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं असां ॾिसूं था डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव जेको आहे दिस दैट दीज दैट दोज जेको असां डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहिनि त साॻा इहे दिस दीज दैट ऐं दोज जेका असांजा डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस आहिनि। जेकॾहिं डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउंस आहिनि त छो आहिनि जेकॾहिं डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहिनि त छो आहिनि छाकाणि जेकॾहिं असांजो असां फ़र्क़ु महसूसु कयूं था असां ॾिसूं था हिते जेको दिस लिखियल आहे दीज लिखियल आहे दैट लिखियल आहे दोज लिखियल आहे त इन खां बाद में यकदम जेको आहे नाउन इस्तेमालु थियल आहे कार पेंट्स एप्पल टॉयज। अच्छा कि असां हिते ॾिसूं था दिस दीज दैट दोज खां बाद में असांजो इज आर जेको आहे असांजो वर्ब इस्तेमालु थियल आहे। त हाणे सिर्फ़ु इन में फ़र्क़ु इहो आहे जॾहिं दिस दीज दैट दोज खां बाद में यकदम जेको आहे को नाउन हूंदो त असां उन दिस दीज दैट ऐं दोज खे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव चवंदासूं ऐं जेकॾहिं दिस दीज दैट ऐं दोज खां बाद में को इस्म ना हुजे को नाउन ना हुजे उन खां बाद में को फेल या जेका को वर्ब हुजे त असां उन दिस दीज दैट दोज के जेको आहे असां प्रोनाउंस ॾींदासीं। हाणे असां अचो त पंहिंजे मिसाल खे जीअं असां लिखियो आहे दिस कार इज़ ओल्ड ही कार पुराणी आहे हिते आहे दिस इज़ एन ओल्ड कार ही हिकु पुरानी कार है। असां जेकॾहिं हिन जी माना खे ॾिसूं था ऐं जेकॾहिं असां हिन जी माना खे ॾिसूं था त इन ॿिन्ही जे जेकी माना में आहे को बि फ़र्क़ु न आहे। जेकर सिर्फ़ु फ़र्क़ु आहे दिस जो फ़र्क़ु आहे त हिते दिस जेको आहे नाउन खां अॻु में इस्तेमालु थियो आहे या हिते दिस खां बाद में यकदम नाउन इस्तेमालु थियो आहे। इन जे करे असां इन दिस खे जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव चऊं था ऐं हिन दिस खां बाद में यकदम जेको आहे वर्ब जेको आहे इस्तेमालु थियो आहे। इन जे करे असां इन जेको आहे दिस के जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन चऊं था। हिते आहे दीज पेंट्स आर न्यू हिते आहे दीज आर न्यू पेंट्स त हिन ऐं हिन जुमले में को फ़र्क़ु न आहे सिर्फ़ु फ़र्क़ु आहे त हिन में जेको दीज आहे उहो असांजो डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहे जॾहिं त हिते जेको असांजो दीज आहे उहो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन आहे। फ़र्क़ु इन जे करे आहे त हिते दीज खां पोइ यकदम जेको आहे नाउन आयो आहे इन जे करे इहो जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव थी वियो जॾहिं त हू जेको आहे दीज जेको आहे उहो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन आहे छाकाणि त उन जेको आहे दीज खां बाद में को बि जेको आहे उहो नाउन न आहे उन जे पुठियां जेको आहे वर्ब आयो आहे इन जे करे उहो जेको दीज आहे उहो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन है। उन खां बाद में दैट एप्पल इज ग्रीन हिते दैट जेको असां डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव इन जे करे आहे त छाकाणि त इन खां बाद में
यकदम जेको असांजो नाउन इस्तेमाल थियो आहे ऐं हे दैट जेको असांजो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन आहे छाकाणि त इन खां बाद में जेको आहे को बि नाउन न आहे पर इन खां बाद में जेको आहे असांजो वर्ब इज इस्तेमाल थियो आहे उन खां बाद में दोज टॉयज आर हिज हू रांदिका हुनजा आहिनि दीज दोज आर हिज टॉयज ही हुनजा हू हुनजा रांदिका आहिनि त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे हिते बि जेको आहे दोज जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव आहे छाकाणि त इन खां बाद में यकदम जेको आहे नाउन आयो आहे त जॾहिं त हिते इहो साॻियो दोज आहे पर इन खां बाद में जेको आहे वर्ब आयो आहे इन जे करे असां हिनखे डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन चऊं था ऐं हिन दोज खे जेको असां डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव चऊं था फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त जॾहिं दिस दीज दैट ऐं दोज खां बाद में यकदम जेको आहे को नाउन इस्तेमाल थियल हूंदो त उहो जेको असांजो दिस आहे दीज आहे दैट आहे या दोज आहे त उहो असांजो जेको आहे डिमॉन्स्ट्रेटिव एडजेक्टिव हूंदो पर जेकॾहिं दिस दीज दैट ऐं दोज खां बाद में जेकॾहिं को इसम इस्तेमाल न थियल हूंदो उन खां बाद में यकदम को वर्ब इस्तेमाल थियल हूंदो त उहो असांजो डिमॉन्स्ट्रेटिव प्रोनाउन हूंदो जेकॾहिं तव्हांखे दोस्तो असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।